हिते अवां ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं त अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह चयो आहे त न्याज़ी हुकूमत इरसा खे इस्तेमाल करे सिंध में हालतूं ख़राब करणु चाहे थी। अवां खे ॿुधाईंदा हलूं अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में पाणी बहरान वधंदो पियो वञे। वफ़ाक़ तदारुक करण लाइ तयारु नाहे। मुल्क खे 70 सैकड़ो रेवेन्यू ॾींदड़ सूबे खे पाणी खां महरूम रखियो पियो वञे। काइम अली शाह जो चवणु आहे त पाणी ज़िंदगी आहे, न मिलियो त सिंध सूबो बंजर बणिजी वेंदो। सिंध जे मौक़िफ़ खे साम्हूं रखंदे वफ़ाक़ जल्द पाणी जो मसइलो हल करे। ॿुधायो वञे त गैर क़ानूनी लिंक कैनाल छो ऐं कंहिंजी इजाज़त सां खोलिया पिया वञनि। वफ़ाक़ जे रवैये ते सिंध जो अवाम इमरान ख़ान खां सख़्त नाराज़ आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध जो पाणी रोकणु ज़राअत खे तबाह ऐं मुल्क खे कमज़ोर करण जी साज़िश आहे। बिल्कुलु नाज़रीन, अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह चयो आहे त सिंध में पाणी बहरान वधंदो पियो वञे। वफ़ाक़ तदारुक करण लाइ तयारु नाहे। मुल्क खे 70 सैकड़ो रेवेन्यू ॾींदड़ सूबे खे पाणी खां महरूम रखियो पियो वञे। पाणी ज़िंदगी आहे, न मिलियो त सिंध सूबो बंजर बणिजी वेंदो।